असांजो महिमान आहे ॻोल्ह क़ेड़ानी साहब। जी साईं, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू करियो। जीअं असांखे उन मां कारखाने मां फ़ारिग़ कयूं, मार्शल लॻी चुकी हुई ज़ियाल हक़ जी या ख़ान जी। उन असांखे उन जो को अज़ीज़ ठटे में मेजर हो या कंहिं रैंक ते हो, उहो उते आयो हो। हुन पंहिंजे उनखे फ़ोन कई, हुन पंहिंजा माण्हू मोकिलिया, फ़ौजी मोकिलिया, जिन असांखे गेट खां ॿाहिरि कढी छॾियो, उछले छॾियो। ऐं बाक़ाइदे जन त ग़ुलामनि वारो तरीक़ो हो। अच्छा। आउं वरी ॿिए ॾींहं ते लिकी वियुसि उन में को फैक्ट्री में। उन जो जेको चीफ इंजीनियर हो मात्सो मोतो, उन मूंखे घुरायो ऐं मूंखां पुछे छो तव्हांखे भला छो था इहे मालिक जेके आहिनि, तूं त महिनती माण्हू आहीं, वर्कर आहीं, हे एतिरो तव्हां ते छो कावड़ियल आहिनि? मूं चयो साईं असां हिकिड़ी यूनियन ठाही आहे, हिकिड़ो इहो मसइलो आहे, ॿियो मसइलो असांजो इहो आहे त मुंहिंजी कोशिशि आहे त हिते सिंधी मज़दूर भर्ती थियनि थी। सिंधी छा आहे? मुंहिंजो ही पाकिस्तान आहे, उन में 5 क़ौमूं रहनि थियूं। बंगाली असांजा आहिनि, पंजाबी आहिनि, पठान आहिनि। हीउ कहिड़ो पंजाबी का आहे सेठ जंहिंजो ही कारखानो आहे, जंहिं उतां खां पंजाब खां माण्हू आंदा आहिनि, हितां खां 1000-2000 माइलनि खां परे खां माण्हू आंदा आहिनि हिते कया आहिनि। हिते जा जेके मक़ामी माण्हू जेके हिकिड़े हवाले सां सिंधी सॼा वञनि था, उन्हनि खे हे नौकरी नथा ॾियनि। इहो मुंहिंजो मुतालबो आहे। इहा ॻाल्हियूं पियो कयमि, तेसिताईं मथां अची वियो मालिक कंपनी जो। उन मूंखे चयो त तूं हिते छो, तुम यहाँ क्यों बैठे हो? अच्छा। त हुन जेको चीफ इंजीनियर उनखे अंग्रेज़ी में चयो त हिन खे मूं घुरायो आहे, चए तेसि को ॿाहिरि जाने दो। हुन वरी हुनखे अंग्रेज़ी में चयो, मूंखे ॿाहिरि कढियो पिए। तेसिताईं हुन ते एहतिजाज कयो, हुन जापानी एहतिजाज कयो त हीउ तरीक़ो सही कोन्हे को, तूं बराबरि मालिक आहीं, पर हिते जा जेके कम जा जेके आहिनि मामला उहे मूंखे संभालणा था पवनि। ऐं इंजीनियर आहियां, चीफ इंजीनियर आहियां मिल जो। थोरो उनजी पाण में तलख़ी थी। हुन मूंखे चयो त तुम बाहर चलो, मैं तुम्हें ढाका पहुंचा दूंगा। अच्छा। ढाका न बल्कि भाषानी के पास पहुंचा दूंगा। ऐं उन ज़माने में भाषानी साहब जेको नैब जो चेयरमैन हो, मां नैब 2 हिस्सनि में विराइजी चुकी हुई। हिकिड़ी नैब वली खान हुई, ॿी नैब भाषानी ग्रुप। तो हुन चयो मैं भाषानी के पास पहुंचा दूंगा। मुझे आपका मैं शुक्रगुजार होऊंगा, मैंने बंगाल देखा ही नहीं है, मैं ढाका जाने के लिए तैयार हूँगा। ईअं चई पोइ ॿाहिरि निकिरी वियुसि। पोइ हिननि बहस कयो ऐं मूंखे इन जी चङी तरह सां यादि आहे त उन जापानी इंजीनियर पंहिंजी सॼी टीम समेत 3 ॾींहंनि जे लाइ एहतिजाज कयो। अच्छा। हा, इन खां अॻु में उहे जापानी मूंखे चवंदा हुआ त तूं त हेॾो तमामु महिनती माण्हू आहीं, तोखे थोरी अंग्रेज़ी घणी बि अचे थी ऐं तूं असां सां हिकिड़ो फिट थी वियो आहीं, असां सां तूं गॾिजी हल, तोखे असांजो ॿियो प्लांट अफ्रीका में लॻण वारो आहे, पाण ओॾे हलूं। तूं हिते पंहिंजा पासपोर्ट वग़ैरह इन क़िस्म जूं शयूं ठाराए, असीं हिन गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त हिन खे इरेक्टर जी हैसियत में असीं हुनखे पाण था खणी था वञूं ऐं तूं ओॾे हली कर, हिते तूं न रहो। हिते असांखे लॻे थो त जेके बि हिते जो मज़दूर आहे उहो काहिल आहे, उहो कमु नथो करे, कमचोर आहे। इंजीनियर बि जेके आहिनि कमचोर आहिनि, उहो कपिड़ा वपिड़ा पिया चलींदा आहिनि। हे त उनखे कपिड़नि जो घणो फ़िक्रु हूंदो आहे। इहो मूंसां उहो ॻाल्हियूं कंदो हो। मुंहिंजो जेको इरेक्टर हो, मुंहिंजो जेको इंचार्ज हो, उहो मूंखे ईअं चवंदो हो। मूंखे हिन में मज़ो नथो अचे। ऐं हिते जा माण्हू अजीब ग़रीब आहिनि। ख़ैर पोइ मूं उन्हनि चयो त अव्हां पंहिंजो हिसाबु किताबु वठो। पोइ ॿिया मुंहिंजा जेके कलीग हुआ 15-16 जेके आउट कया विया हुआ, उहे हिसाबु किताबु वठी विया हलिया। ऐं उहो सूर दिलि जो रखी ऐं उनमें जेका कावड़ ऐं क्रोध करे ऐं चयो हिसाबु किताबु नथो वठां, पाण तव्हां सां हिसाबु किताबु कंदुसि। पोइ वरी मूंखे इहो न मुंहिंजो भाउ आयो, जंहिं मूंखे चयो त तूं चरियो माण्हू आहीं, तूं हिते रोज़ु फॾा वेठो कंदे, तूं हल। पोइ वरी हैदराबाद वठी आयो। हैदराबाद में पलीअ साहब हुन सां यस कई। पलीअ साहब पंहिंजे तबियत में ईअं हो, भले फुल सूट में हुजे पर हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हूंदो, कचहरी वेठो करे त ठीकु आहे। ऐं मूंखे सुञाणे नथो तॾहिं मूं सां उन क़िस्म जी कचहरी वेठो करे। ऐं जेके माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू उन वटि अचनि पिया, उन्हनि सां बि उन क़िस्म जो उनजो वर्ताव, उन सां कचहरी वेठो करे। सही। सो ख़ैर पोइ 1969 खां
1970 मार्च ताईं मुंहिंजी अटैचमेंट रही हुई मुंहिंजे पलीअ साहिब सां ऐं उहो तमामु मूंखे भाउरनि वांगुरु पंहिंजे घर राईंदो हो ऐं सुबुह जो वरी असीं गॾिजी निकिरंदासीं गाॾी हुनखे पंहिंजी हूंदी हुन में कार में खणी ईंदो हो ऐं फाइल हुनजा खणी पोइ वरी कोर्टुनि बोर्टुनि में वेंदा हुआसीं। अच्छा तव्हां LLB कई? मूं LLB जो हिकिड़ो साल कयो, तॾहिं 2 साल जी LLB हुई। अच्छा हिकिड़ो साल कयुमि, पोइ वरी विच में जेको आहे सो भूताड़ियूं आयूं, कावड़ थींदी हुई न, ऐं कॾहिं मानी घटि मिले कॾहिं मानी न मिले, चांहि ते गुज़ारो ऐं ॿाराड़ी जो ॿार बुख लॻे त वरी उहा बर्दाश्त न थिए। कॾहिं कॾहिं पलीअ सां पैसा वधीक ॾींदो, कॾहिं तमामु थोरा ॾींदो, वधीक ॾींदो त असीं चांहि वग़ैरह घणी पी वरी उहो खपाईंदासीं। ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं मूं चयो साईं आउं तव्हां वटि कमु कोन रहां नथो, ऐं वञा थो हलियो। पोइ वरी हुन चयो त हीअ फाज़ल साहिब खे घुराए पुछे त हीअ चरियो आहे हिनखे वरी पकिड़े अचु। पोइ वरी फाज़ल साहिबु पकिड़े आयो, मूंखे चए त कॾहिं कॾहिं तोड़ जेके तोड़ पैसा जी खोट थिए त मूंखां घुरंदो कर। ऐं अच्छा इहो कंहिं चयो? शहीद फाज़ल। अच्छा फाज़ल साहिबु ॼण त हिकिड़ो असांजे हिन सॼी पार्टीअ जे अंदरि हिकिड़े हवाले सां असांजी मूं जहिड़े माण्हू जी हिकिड़ी छपर छा रहियो। अच्छा हाणे फाज़ल साहिब ते ऐं पली साहिब ते पाण वरी अचूं था, पाणनि ते गुफ़्तगू कंदासीं। हीअ जेको अयूब जो दौरु आहे, तव्हांजी जेका हिकिड़े मैच्योर जेका उमिरि अचे थी जंहिंमें सॼो तव्हां ॾिसो था पिया, सियासत आहे, उनखां पोइ वरी उन मार्शल आहे, वरी हिकिड़ो सदारती निज़ाम आहे, उनखां अॻु में ज़ाहिर आहे पार्लियामेंट तो ही पर सदारती निज़ाम हो ऐं वज़ीर आज़म वारो इहो सिस्टम कोन हो। इहो सॼो तव्हांखे कीअं महसूसु थियो, इनखे कीअं था ॾिसो? इहो साईं वॾी घुट ऐं ॿूसट जो दौरु रहियो हो। मूं ॿुधाए पियो तव्हांखे त मार्शल लॉ, पोइ वरी जेके हिन जूं लड़ायूं, पोइ 5/8 वारी जेका लड़ाई आहे उन में हिन जी हार, पोइ शिमला मुआहिदो, पोइ उन में जेको आहे सो हिन जा, ऐं उनखां बि अॻु में 62 में मुंहिंजो सुवाल जो मक़सदु इहा हिकिड़ी शयूं त जेके पढ़ियूं हुन सां, ठीकु आहे न, पर तव्हां उन दौर में जेके तव्हां महसूसु कयो, उन दौर में पाण मौजूदु हुआ, छा महसूसु कयो? 1 फरवरी हुई, धारियां हिते क़ाबिज़ पे थिया। 1956 में ही कोटली बैराज तयारु थियो हो। उनखां अॻु में सिंध जो हिन पासे जो हिन इलाइक़े जूं ज़मीनूं हुरलनि ऐं नारनि ते उनजी पैदावार थींदी हुई। मुख़्तसिर माण्हू मालवंद हूंदा हुआ ऐं पोइ जॾहिं इहे थियो त उन्हनि ज़मीनूं जेको आहे सो नीलाम शुरू कयूं के 56 खां पोइ मग़रबी पाकिस्तान ऐं असीं सॼो दौरु 69 ताईं जो दौरु 1 यूनिट जो दौरु आहे। उन 1 यूनिट जे ख़िलाफ़ कॾहिं खां 1956 खां 1969 ताईं 1 यूनिट जो दौरु आहे। 56 57 आहे जंहिंमें इस्कंदर मिर्ज़ा अचे थो, भुट्टो साहिबु उन जे हुकूमत में जॉइन करे थो, उन में मिनिस्टर आहे। पोइ वरी सिकंदर मिर्ज़ा खां अख़्तियार वठे थो अयूब ख़ान। पोइ अयूब ख़ान 61 जी लड़ाई में हार थो खाए, उन जे बावजूदि पंहिंजो पाण खे पोर्टफोलियो वधाए फील्ड मार्शल पंहिंजो पाण खे बनाए थो ऐं इहो सॼो 1 यूनिट जो दौरु थो हले ऐं उहो 69 ताईं 70 ताईं बल्कि हले थो। ऐं उन में हिकिड़ी घुट ऐं ॿूसट इहा हुई त हिते धारियां धड़ाधड़ ईंदा हुआ। हद ते इहा हुई त सिंध जूं ज़मीनूं त ईअं माण्हुनि खे पियो ॾिनो, तुंहिंजो मिसाल तौरु पाॾो तुंहिंजो जोड़ आहे, तयारु आहे, पाॾो सम्झो था जो जेको नर थींदो आहे उहो उनजो कंहिंजो सुठो आहे त उनखे इनाम में 20 एकड़ ॾेई छॾियो। अच्छा, यानी हिकिड़ा त माण्हुनि खे नीलाम करे सस्तनि अघनि ते पंजाबियुनि खे ज़मीनूं ॾिनो ऐं उन लालच में बंगाली बि हुतां आया हुआ ऐं हिन जेके हिन सॼी हीअ जेका सॼी पटी हुई। अच्छा, नीलाम वारी ॻाल्हि में हिकिड़ी शइ असीं सम्झणु चाहियूं था, नाज़रीन खे जंहिं सम्झ में अचे, जेको नीलाम थींदो उहो नीलाम में आम हो या उहो नीलाम थींदो रुगो पंजाबी या धारियुनि खे ज़मीनूं मिलंदियूं? नीलाम में आम हो, नीलाम में आम हो, पर मुंहिंजी वसियत ऐं पंजाब खां जेको ख़रीद करण जे लाइ आयो आहे उनजी वसियत में फ़र्क़ु हो। मूं वाक ॾिनो त आऊं हिन जी 200 रुपया एकड़ जे हिसाब सां पैसा ॾींदुसि, हुनखे जेको आहे 300 रुपयनि ते हुन जेको आहे वठी छॾियो। अच्छा, हिते बैराज ऑफिसूं हूंदियूं हुयूं, बैराज खातो हूंदो हो हिकिड़ा जेके हिन सॼे लोवर सिंध में, मदीन में, ठटे में
तॾहिं सजावल कोन हो त इन में सॼो नीलाम थींदो हो ऐं उन में जेके आहिनि से बैराज मुख़्तियाकार हूंदा वेठा हूंदा हुआ। अच्छा, बैराज मुख़्तियाकार, पोइ उन जे मथां वरी रेवेन्यू ऑफिसर हूंदो हो, आर ओ हूंदो, रेवेन्यू ऑफिसर। अच्छा, ऐं हिकिड़ो दौरु हो रेवेन्यू ऑफिसर हो को बलोच हो जंहिं वटि फाज़िल शहीद हली वियो उन ज़माने में, जंहिं उनखे चयो त हीअ ज़मीनूं जेके आहिनि से तव्हां ईअं छो था माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़ा माण्हू वीचारा अचनि था जेके ज़मीनूं उहे आबाद पिया कनि, उन्हनि खां ज़मीनूं वरी पंजाबी वठी उन्हनि ते जेके आहिनि से कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं माण्हू ॾाढा परेशान आहिनि। चई थो सिंधी माण्हू वाक ॾे कोन थो, भाई वाक त उनजी पहुच ई कोन्हे का, हू घर में खाई सघे त पोइ जेको आहे सो करे सघे। तूं माण्हू वठी अच। उन रेवेन्यू ऑफिसर जो ॾाढो सुठो नालो हो, हिते ऑफिस हूंदी हुई शहबाज बिल्डिंग में। ऐं पली उन फाज़िल साहब खे चई त तूं माण्हू वठी जेके ईंदे उन्हनि मुंहिंजो तो सां वाइदो आहे त उन्हनि सभिनी ॾींदुसि। पोइ उन में इहो कयो शहीद फाज़िल उन ज़माने में त जेके लाॾाऊ माण्हू हूंदा हुआ, हिकिड़ा कोली हूंदा आहिनि जेके त ज़मीनूं आबाद कंदा आहिनि, ॿिया वरी हिकिड़ा हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारा, उहे लाॾाऊ क़िस्म जा हूंदा हुआ, हिंदू कम्यूनिटी जा माण्हू हुआ। पोइ उन्हनि खे बि चई त बाबा हाणे हितां न लॾियो, हीअ ज़मीनूं अव्हांखे था वठी ॾियूं, तव्हां ज़मीनूं आबाद करियो। जंहिंजा बि जेतिरा बि नाला उन रेवेन्यू ऑफिसर खे फाज़िल साहब ॾिना, उन मां को हिकिड़ो एकड़ ॿ एकड़ को माण्हू रहिजी वियो, न त घणो करे उन्हनि माण्हुनि खे उहे ज़मीनूं मिलियूं। शहवाणी अच्छा, आर ओ साहब शाहवाणी हूंदो, पंहिंजी तबियत वारो हो। अच्छा अच्छा, उहो उन वॾो ख़्यालु कयो, न त सॼी सिंध जेका आहे सा नीलाम पई थी। कश्मीरी आया खां माण्हू आया, उन्हनि खे ज़मीनूं ॾिनऊं, उहे सभु जेके आहिनि जेके ॿाहिरियां माण्हू हिन खां तरबेला खां आया मुसाफ़िर, उन्हनि खे त हज़ार एकड़ उन्हनि मुफ़्त में ॾिनियूं। सही। अच्छा, इहो सॼो हिकिड़ो नीलाम वारो हिकिड़ो दौरु रहियो सिंध में। हाणे इहो सॼो जेको अयूब वारो दौरु आहे, वरी पाण साॻियो हुते था अचूं त उन में पॉलिटिकल हिसाब सां तव्हांखे छा नज़र आयो, कहिड़ियूं पार्टियूं हुयूं ऐं उनजो जेको सियासी कमु आहे या बुनियादी तरह उनजो जेको ख़ासि करे फ़िक्री जेको पासो थिए थो उहो छा हो? मूंखे उन क़िस्म जो कोन ॾिसण में आयो, पर कुझु धुरियूं हुयूं। अच्छा, नैप जेका हुई उनजे अंदरि हिकिड़ी अंडरग्राउंड कम्युनिस्ट पार्टी हुई। अच्छा, पोइ उहा ॿिनि धड़नि में 1964 में टुटे थी। अच्छा, 1964 में, बल्कि उन खां अॻु में टुटे थी। उन में ॿ धड़ा था थियनि, हिकिड़ो धड़ो थिए थो अज़ीज़ सलाम बुखारी। अच्छा, पोइ उहो धड़ो वरी सॾजणु लॻो प्रो चाइनी। हिकिड़ो प्रो रशियन ग्रुप हो जंहिंमें आज़ाद नज़ीर हो या ॿिया जेके हुआ प्रोफेसर नकवी ऐं ॿिया नाज़िश, इमाम अली नाज़िश वग़ैरह, इहे ॿ। पोइ हू अलॻि पंहिंजी पार्टी ठाहे वियो। केरु? अज़ीज़ सलाम बुखारी साहब। अच्छा, ऐं मूं ते जेके असर आहिनि पहिरियां जेके इब्तिदाई, उहे अज़ीज़ सलाम बुखारी जे पार्टी जा आहिनि। हाणे इहा पर मतिलबु त हिकिड़े हिकिड़ो मेज़बान मुंहिंजे घर में महिमान थी अचनि त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त नंढो भाउ हुजण जे नाते सां उन्हनि महिमाननि जी ख़िदमत कयां न। मानी भाॼी ॿोड़ वठी चांहि पाणी जेको आहे सो सॼो कोई उनजो करे। महिमान तव्हां वटि कहिड़े कीअं? उहो कॾहिं कॾहिं 12 महीने ईंदा हुआ न। कंहिं वटि ईंदा? तव्हां वटि ईंदा? महीने मुंहिंजे भाउ वटि ईंदा। भाउ वटि उहो पार्टी जो ईंदो हो, मुंहिंजो भाउ उन पार्टी में हो। नालो? यूसुफ क़ीड़ानी। यूसुफ क़ीड़ानी, उहो उन पार्टी जो? उनजो पार्टी। अच्छा अच्छा। ऐं ॿियो हूंदो हो पत्थर सिंधी हुन में पार्टी में हो, सैयद अकबर शाह उन पार्टी में हो। सही सही। ऐं ॿिया काफ़ी सारा माण्हू उन पार्टी में हूंदा हुआ। उन जूं मीटिंगूं थींदियूं हुयूं, उहे ॻुझूं मीटिंगूं थींदियूं हुयूं। अच्छा, उन खां पहिरीं हिननि चंबड़ में हारी तहरीक हलाई हुई। अच्छा, चंबड़ ही टंडेलाल जे पासे वारो। इहो हिते बसि अचूं था। हाणे इहो त हिकिड़ो पासो आहे जंहिंखे पाणी खणी चऊं था खाबी धुर, उहो थी ॿियनि धिड़नि में इहो पाण खे थोरो थोले लेखे पाण खे ख़बर पई, पर ज़ाहिर आहे उनखां सवाइ बि त के पार्टियूं हूंदियूं न। ॿियो GM जी जेका हुई सा GS पार्टी हुई जेका कुझु वक़्तु त साईं GM हलाए, पर मार्शल लॉ जी सख़्तीअ खां पोइ साईं GM जेको हुस्बे मामूल जेको चवंदो हो न, त जॾहिं मुल्क ते अहिड़े क़िस्म जूं आफ़तूं अची वञनि उन वक़्तु सियाणनि माण्हुनि जो कमु आहे त उहो गोशा नशीनी थी वरी किताबनि जो मुतालो कनि वग़ैरह वग़ैरह। पोइ उहो हलियो वेंदो हो
हिन में अच्छा इहो त थियो वञे खे हिकिड़े साइड सां रखी ऐं उहो हलियो वेंदो हो माण्हू उन वक़्तु फॉलोअर जीएम सैद जा हूंदा हुआ उहो सिंध लेवल ताईं अच्छा हाणे मुल्की लेवल ते हिकिड़ी त शइ अचे थी नेब अचे थी पंहिंजो नेप थी अचे नेप खां पोइ उहे ॿ धड़ा था थियनि अच्छा नेप खां सवाइ ॿिनि धड़नि खां सवाइ ॿी मुल्की लेवल ते किसान पार्टी हुई मज़दूर किसान पार्टी उहा बि पाकिस्तान पार्टी बल्कि पाकिस्तान जे सॼे पाकिस्तान ताईं उनजो माण्हू हुया उन में सॼे पाकिस्तान जे पाण ॻाल्हि था कयूं त उन में बंगाल बि अचे थो बंगाल बचे थो अच्छा उन में जेका बंगाल में जेका चवनि था पंहिंजो अवामी लीग उहा बि हुई उनजो असरु सवाइ बंगाल खां ॿियनि सूबनि में कीअं पिया सम्झो तव्हां उनजो से त हुई पर उन में घणो जेके आहिनि से सिंध जा माण्हू उन में उन वक़्तु अवामी लीग में हुआ ऐं काज़ी फैज़ महमद माना शेख मुजीब रहमान उनजो मरकज़ी सदर हो अवामी लीग जो सीनियर नाइब सदर काज़ी फैज़ महमद जेको जंहिंजो तहलीक नवाब शाह सां हो उहो बाय प्रोफेशन वकील हो ऐं उहो शेख मुजीब रहमान जो दोस्त हो अच्छा शेख मुजीब रहमान क़ौम परस्त बि हो पर उन सां गॾोगॾु हू हिकिड़ो जे लेफ्टिस्ट असीं हुनखे न चऊं पर हू विच तरह क़िस्म जो माण्हू हो लिबरल क़िस्म जी पॉलिटिक्स हुनजी हुई ऐं हू हिते जॾहिं सिंध में ईंदो हो त उन में जीएम सैद सां बि हुनजी मुलाक़ात हूंदी हुई काज़ी फैज़ महमद सां मुलाक़ात हूंदी हुई ऐं ॿिया बि केतिरा माण्हू जेके आहिनि उन सां मिलंदा हुआ उन में असांजे अॻवाण साईं रसूल बख़्श पली जे साहिब जो नालो बि वठां थो त हू उन वक़्तु उन सां लाॻापे में हूंदा हुआ ऐं इहा कहिड़ो दौर जी ॻाल्हि आहे इहो हो 1965 खां पोइ इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ त उहा 65 खां पोइ थी थिए पर हुनजा पहिरीं बि उन खां लाॻा हूंदा पर 65 खां पोइ जेके बि हुन जूं हिते सिंध में अचण जूं जेके बि हुन जूं थियूं कराची अचे थो त अब्दुल्ला जी हारून वारनि फैमिली सां हुनजी मुलाक़ातूं हूंदियूं हुयूं हिते ईंदो हो इंटीरियर सिंध में ईंदो त जीएम सैद सां हुनजी मुलाक़ातूं हूंदियूं हुयूं नवाब शाह में काज़ी फैज़ महमद हूंदो हो ऐं हीअ नैप जा जेके माण्हू हूंदा हुआ उहे उन्हनि में बि रोशन ख़्याल माण्हू त हुया अच्छा हिकिड़े पासे त हेॾां अवामी लीग हुई खां पोइ नेप हुई उहा बिजनेसन में थी वई मज़दूर किसान पार्टी सॼे पाकिस्तान लेवल ते हुई सिंध में साईं जीएम सैद जो हिकिड़ो असरु हुयो हुनजा माण्हू हुआ इहो दौर पाण 65 जी ॻाल्हि था कयूं 65 खां अॻु में शायदि आहे पर 65 खां पोइ त आहे अच्छा इन दौरान जमायत इस्लामी बि आहे जमायत इस्लामी आहे बिल्कुलु आहे जमायत इस्लामी त शुरू खां वठी आहे बिल्कुलु हुननि वटि तंज़ीम बि हुई अच्छा तंज़ीम जे हवाले सां चवंदा हुनजी तइलीम बि हुई ऐं हो बाक़ाइदे मुनज़म नमूने सां जेकर कंहिं ते बि करिणो आहे इख़्तिलाफ़ बि रखी सघजनि था पर जेकर किथां विढ़णो आहे तॾहिं बि उहो पंहिंजे मुनज़म नमूने सां विढ़ंदा हुआ असां हुन जूं लठियूं खाधियूं आहिनि जमायत इस्लामी जूं हुननि बोतलूं उछलिया आहियूं असांजे पुठनि में अची लॻियूं आहिनि इहे असांखे यादि आहिनि अच्छा हाणे अयूब जो दौरु आहे उन खां पोइ मार्शल लॻे थी या ई सॼो बंगाल वारो मामिलो थिए थो ऐं इलेक्शन ते थी या हिन खां इलेक्शन खां अॻु में बि जेका सूरत हाल आहे उन में ज़ाहिर आहे त जेका पंहिंजो कम्युनिस्ट पार्टी आहे जेके पाण नेप पिया चऊं उहा उन खां पोइ मज़दूर किसान पार्टी या हेॾां साईं जीएम सैद वारो सॼो लॾो या अदीब दानिश्वर जेके हुआ उन्हनि जो को हिकिड़ो रोल हुयो उहो हिकिड़ो पॉज़िटिव हो ऐं क़ौम परस्ती जे हवाले सां सिंधी अदबी संगत जो तमामु वॾो पोइ अच्छा उनजो किरदारु हो त इन सॼे छो त इन जी सॼी हिन वन यूनिट जे ख़िलाफ़ु जेका इब्तिदा कई आहे वॾी वेड़ कई आहे सिंध में उहा सिंधी अदबी संगत कई आहे त उन में उन दौरान जमात इस्लाम जो किरदारु छा हो जमात मनफ़ी हो जमात इस्लामी इन जे ख़िलाफ़ु हुआ जमात इस्लामी ईअं चइजे त हो हिन जे वन यूनिट जे हामी हुआ अच्छा हा सही वन यूनिट में जीएम सैद जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे ऐं खोड़े उन में जॾहिं उनखां वज़ीर दफ़ा पाकिस्तान हो सिकंदर मिर्ज़ा जे दौर में तॾहिं उनखे जेको आहे सो चयूं वन यूनिट ते सही कर त उन सही कोन कई पोइ उन ते एबडो नाफ़िज़ कयो हुयो 58 ताईं उहो जेल में हो केरु अयूब खोड़ो ख़ान बहादुर अयूब खोड़ो अच्छा छा ते सही उन कई उनखे चयूं त वन यूनिट जो जेको आहे मसौदो उन ते सही करे उन ज़माने में हू सिकंदर मिर्ज़ा जी गवर्नमेंट में कुझु वक़्त जे लाइ वज़ीर दफ़ा हो पाकिस्तान जो हिन उन ते इनकार कयो हो पोइ वरी उनखे लाहे वज़रात लाइ पोइ उन ते एबडो नाफ़िज़ कयो हिकिड़ो नओं कानून हो फ़ौज जो उन ते
पोइ उन में जेको आहे सो नौशेर फ़िरोज़ सां तलक रखंदड़ हिकिड़ो रिटायर्ड जज हो चीफ जस्टिस सिंध बलोचिस्तान हाई कोर्ट जो बचियल मेमण जंहिं हुनजी वकालत कई हुई उन मां एबडो मां बचियल मेमण उनखे आज़ादु करायो। पोइ बचियल मेमण ते वरी पाबंदी लॻाई वई त तूं छाकाणि त सिंध हाई कोर्ट जो ऐं बलोचिस्तान सिंध बलोचिस्तान हाई कोर्ट गॾियल हुई, तॾहिं बलोचिस्तान जी अलॻि हाई कोर्ट न हुई। उनजो चीफ जस्टिस हो ऐं तमामु जेंटलमैन हो, वॾो पढ़ियल लिखियल माण्हू हो, वॾो ईमानदार माण्हू। अच्छा, अयूब जे हवाले सां पंहिंजो अयूब खोड़े जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कयो था त हुन 1 यूनिट वारो जेको दस्तावेज़ हो मसूदो उन ते हुन सही न कई, इब्तिदा कोन कई, पोइ वरी हुन सां। अच्छा, तंहिं करे मुंहिंजो सुवाल करण जो मक़सदु इहो हो त जॾहिं त हुनखे चवंदा आहिनि त 1 यूनिट मारण में हुनजो किरदारु हो न, उहो पोइ हो, पोइ वरी जॾहिं अच्छा हीअ सॼी सज़ा बि खाधई, उन खां पोइ सॼा मामला थिया, पोइ वरी उन मां जान छुटी, पोइ वरी हिन वॾेरा झुकनि था न। अच्छा, जॾहिं ॾिसे थो त हाणे वरी मूंखे इक़्तिदार ॾांहुं वञिणो आहे त हुनजो ॿियो रस्तो हो ई कोन, पोइ त मुकमल तरह सां 1 यूनिट जो हामी रहियो। अच्छा अच्छा, हा, पर हिकिड़ो दौरु हुनजो हिकिड़ो जेको आहे सो थोरो बहितर बाब उनजो रहियो आहे। ऐं हिकिड़े हवाले सां कॾहिं कॾहिं पलियो साहिबु चवंदो आहे त माण्हुनि जा ॿिटा मयार थी वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं इक़्तिदार हासिलु करण जे लाइ, पोइ कॾहिं कॾहिं उन में ॾींदा आहिनि, गोहियूं ॾींदा आहिनि। काल्ह हिकिड़ा हुआ, अॼु वरी जेके आहिनि माण्हू मुकमल तब्दील थी आहे। पंहिंजी गुफ़्तगू जारी रहंदी तेसीं ताईं नाज़रीन खां वठूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई, वरी साई खां पोइ नाज़रीन हिते वठूं था हिकु मुख़्तसिर साई, वरी साई खां पोइ